गुलाम हुसैन गमगीर के, गुलाम हुसैन गमगीर के, आदत गुलाम हुसैन के, खजाना हाफिज आदत गुलाम हुसैन के, खजाना हाफिज आदत गुलाम हुसैन के, राशि गुलाम हुसैन गंभीर के, आदमखोर गुलाम हुसैन गंभीर के, ऑडिटर गुलाम हुसैन गंभीर के, करप्ट गुलाम हुसैन गंभीर के, राशि गुलाम हुसैन गंभीर के, ऑडिटर गुलाम हुसैन गंभीर के, नाराय नाराय मुर्तजा, जिए जिए मुर्तजा, नाराय नाराय। गुलाम हुसैन गंभीर के खिलाफ साईं कंडियल आहिनि त पोइ तव्हां ॾिसो हितां वारा जेके एजेंट आहिनि मिसयूज़ पिया करनि, हालांकि कानूनी मां सम्झां थो हे पिया हलाइनि, छो त पैसो आहे त कानून आहे, पैसे खां सवाइ त ॿी का शइ न आहे, कानून बि त पैसे ते आहे। असां हलाए वञनि ताईं इहो मुतालबो था करप्ट ऑफिसर जेसि ताईं तव्हां न हटाईंदव तेसी ताईं असांजा एहतजाज पुरमन रहंदा हिते। खजाना ऑफिस जे अॻियां असांजो मुतालबो आहे त खजाना ऑफिस में जेके करप्ट मुलाज़िम आहिनि उन्हनि खे जेल कस्टडी कयो वञे, जो न कयो वेंदो त पीपी शहीद भुट्टो तरफ़ां असांजो एहतजाज हलंदो। असांजी नज़रुनि में त पूरी टीम करप्ट आहे भाऊ, पर गवर्नमेंट आहे कोन, पैसो हिननि वटि आहे, माना गवर्नमेंट ॼण हिननि जी आहे। एजेंट रखियल आहिनि, उते अनवर अनवर चवंदा त उहो बि हाई लेवल जो एजेंट आहे, नेशनल बैंक में अंदरि वेठो आहे, जेके चए थो बाबा तव्हां गुलाम हुसैन गमगीर के, गुलाम हुसैन गमगीर के, आदत गुलाम हुसैन के, खजाना